जो मौसम है हिकड़ी जन हिता पई वने बी हिन पई वने दो लबदा पैन समझ ते इन टबक ढिबक 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 तो जा शादी जा दी बदा अब 25 मार्च ते शादी आ वियाणे जड़ा कार्ड छपजी विया उमरकोट ओबाड़ो जेकबाबाद झलमंगसी लस बेले तई तो दावतो दिनियो वडा तो काज कया हैदराबाद जा तो हाल बुक कराया 30 लाख रुपया दई तो हाल बुक करायो 150 गाड़ी जो जुलूस 80,000 दई घोट जे गाड़ी के सिंगारो आए वने पो सही ईसे जो पुट पढ़ण जण हैदराबाद जुलूस में पे वने छोरा नचण वाला रसन सा पाण के बजो सुजुकी में बिठाइन तने के झल नता दीन घर पहुंचण का पो 3 डी हंगदा तने उनन जी जान छुटदी ये छोरा नचन प्या शादियन में वा शादी थी हाल बुक था जुलूस निकता दोहल वगा खदड़ा कुठा छेला नचा सब कुछ थियो घोट परणाए घर वठी आया सी हाने घोट कुंवार मिलिया नवा पुराणा थिया हुन जान जो सैर कहूं हाने हाने पुट कढ हाने औलाद कढ ॾिसां भला अहिड़ो तो फने कान आहे न त टोपी न कच रखियो मार्केट में पंचा तो गेली न हाने माई मां औलाद कढ ॾिसां भला तोखे जेके भला भलियूं करणी हुई तो भला भलियूं कर डी रात एक कर यो बिल्डोजर तू रात जो भला डी जो भला जेको वड़ने तो तू कर पर औलाद तुझे वस में कोने को औलाद अल्लाह ताला पंहिंजे कुदरत ऐं कंट्रोल में रखियो आहे या त औलाद न दे भले खान खान जो पुट जे अरबपति हुजे खरबपति हुजे जोर ॾेई बीरे हिकड़ी तंदला पियो सकंदो पर जे ॾींहं ते अचे त ग़रीब मिस्किन जो घर भरे छॾे कुर्बान वञा हिन क़ौम जे लीडरनि तां ज़रदारी के पुट हिकिड़ो ॾिनई सो बि चरियो हंजो ही गरीब जेको केले में गुॾ पियो करे जंहिंजी गंजी फाटी पई आहे जंहिंजा पांचा फाटा पिया आहिनि जंहिंजी सवारत बि कान्हे का सॼो ॾींहुं पघर में हलियो शाम जो वई थ्रेशर ते बीठो सुञाणप में कोन थो अचे त अब्बा आहे या चाचा आहे सॼो लट में सॼो भरियो पियो आहे ही मज़ूर मज़ूरी करे घर पहुतो ई वलर ॿार जो जड़ा वाड़े मां छेला निकिता धन छोरनि जो के गोॾनि में टिपड़िया पिया आहिनि के टंगनि में बाबा अब्बा बाबा बाबा के अब्बा खटू भरी पियो ज़रदारी जड़े अरबपति खरबपति के हिकिड़ो छोरो ॾेई ग़रीब जो घर ॿार सां भरे छॾई वाह मालिक तुंहिंजी हान वाह कुदरत तबारक अल्लाह अहसनुल ख़ालिक़ीन को बरकत वारी आहे तुंहिंजे रब जी ज़ात जंहिंसां दुनिया जो को बि कारीगर मुक़ाबिलो करे नथो सघे मुंहिंजा दोस्त ही निज़ाम औलाद वारो अल्लाह ताला पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे न ॾे रुगो नियाणियूं ॾे रुगो पुट ॾे नियाणियूं पुट गॾे ॾे इहो फ़ैसिलो क़ुरान करे छॾियो आहे ॿियो निज़ाम हिन दुनिया जे अंदरि आहे त इंसान जॾहिं दुनिया में आबाद थींदा त इंसाननि जो पाण में टकराव थींदो नफ़सानी ख़्वाहिशूं आहिनि हिक ॿिए जो हिन में तकरार थींदो पोइ हिननि में जहिड़ा थींदा पोइ हिननि में खून रेज़ियूं थींदियूं पोइ वेड़ थींदी पोइ इंसाननि जे इन दुनिया जे निज़ाम खे हलाइण जे लाइ हिननि इंसाननि खे जेका सो अदल खपे इंसाफ़ खपे अमन खपे रोज़गार खपे हिननि इंसाननि खे ज़रूरियात खे पूरे करण जे लाइ इहो जेको निज़ाम हिन दुनिया जो आहे तव्हां त कंहिं मज़लूम सां ना इंसाफ़ी न थी को ॾाढो खान जो पुट के ग़रीब जा हक़ ना हक़ गिड़काए न इन निज़ाम खे हलाइण जे लाइ अल्लाह तबारक व तआला दुनिया में ख़िलाफ़त जो निज़ाम हलायो आहे इस्लाम में ख़िलाफ़त आहे मुल्क के टकाने का मालिक ऐं मालिक सिर्फ़ रब जी ज़ात आहे तबारक अल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर मालिक सिर्फ़ रब जी ज़ात आहे शहंशाह सिर्फ़ रब जी ज़ात आहे इंसान के रब ख़लीफ़ो बनायो आहे ऐं ख़लीफ़ो थी आयो आहे इन्ना वइज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फ़िल अर्ज़ि ख़लीफ़ा ज़मीन जे अंदरि बादशाही सिस्टम कोन हलायो आहे ख़िलाफ़त जो सिस्टम हलाई आहे आदम के ख़लीफ़ो कई या दाऊद इन्ना जअलनाका ख़लीफ़तन फ़िल अर्ज़ ओए दाऊद तोखे आऊं ज़मीन ते पंहिंजो ख़लीफ़ो थो करियां वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम व आमिलुस सालिहात लयस्तख़लिफ़न्नहुम फ़िल अर्ज़ ज़मीन ते अल्लाह ताला ख़िलाफ़त जो सिस्टम हलायो आहे ऐं इंसान खे ख़लीफ़ो करे मुक़रर कई आहे।